जेकबाबाद लॻ ठुल जे ए सेक्शन थाणे जे पुलिस पारां कोर्ट मां ज़मानत हुजण जे बावजूदि मुबैना तौर नौजवान हज़ूर बख़्श उर्फ़ पप्पू बंगलाणी खे खंबे गुम करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील कुलथई। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी, जेकाबाद जे ठुल जे ए सेक्शन थाणे जी जेका पुलिस आहे, कोर्ट में जेको आहे नौजवान जी ज़मानत जेका आहे उनजी थियल हुई। उनजी जेको आहे ज़मानत थियण जे बावजूदि बि कोर्ट जे ॿाहिरियां जेको आहे त वॾो मुंशी जेको आहे बका मार पुलिस जेका आहे साण करे कोर्ट जे ॿाहिरियां जेको आहे त नौजवान हज़ूर बख़्श उर्फ़ पप्पू बंगलाणी खे जेको आहे उनखे खंबे जेको आहे त खणी वियो आहे। उनखे थाणे खां ते खणण खां पोइ उन जा जेके वारिस आहिनि उन्हनि खे जेको आहे चवे पियो 2 लख रुपया जेको आहे त मूंखे ॾियो, न ॾींदो जेको आहे त मां इनखे जेको आहे त फुलफिराए जेको आहे त करे छॾींदुसि। उन जा जेके वारिस आहिनि उन्हनि मजबूर जेको आहे थी करे उन्हनि जेको आहे एहतजाज उन्हनि जेको आहे कयो आहे। एहतजाज दौरान जेको आहे उन्हनि IG सिंध SSP जेकाबाद DIG लाड़काणो खे उन्हनि जेका आहे त अपील जंहिंमें कई आहे त ए सेक्शन ठुल जेका पुलिस आहे उहा जेका आहे ज़ुल्म जंहिंमें करे पई, जंहिंमें असांजो नौजवान पप्पू जेको आहे त हज़ूर बख़्श बंगलाणी खे जेको आहे आज़ादु करे असां सां जेको आहे इंसाफ़ जंहिंमें फ़राहम कयो वञे। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।